साथियों, अज असां शद के बारे में पढ़ंदासीं। शद जै अखर ते अचे थी तो उन ते कहिड़ो असर पए थो, अचो त सिखी वठूं। शद ठीक है साईं, जै भी अखर के मथां ये शद अचे उनके मुशद्दद चइबो आहे। हाणे मिसाल आई, अलिफ बे ज़बर पढ़ण जो तरीक़ो इहो आहे, पहिरियों ॿिन्ही अखरनि जा नाला वठो, अलिफ बे। हाणे इन्हनि खे असां मिलायूं था छा सां, ओ इन ज़बर सां, पर शद जेका आहे उहा बे जे मथां आहे। हाणे ज़ोर जेको ईंदो उहो बे जे मथां ईंदो, ऐं जंहिं बि अखर खे जे मथां शद अचे त सम्झो त हुनखे ज़ोर ॾेई पढ़बो आहे। हाणे पढ़ण जो तरीक़ो आहे, अलिफ बे ज़बर अब बे ज़बर अब। इनके अरबी में पढ़बो तो हमज़ा बे ज़बर अब बा ज़बर अब चइबो, पर जेकर असां सिंधी में हिकिड़ो आम जेको आहे माण्हुनि खे जेकॾहिं सम्झाइणो हुजे त तव्हां हीअं सम्झाए सघो था त अलिफ बे ज़बर अब बे ज़बर अब। अब असुल में इहो आहे अलिफ बे ज़बर अब बे ज़बर अब ब। ठीक आहे साईं, हीअ जज़म हूंदी पहिरें अखर ते, माना हे जेको जंहिं अखर जे मथां शद आहे उहो ॿ चकर आयो आहे। हाणे माना हीअ बे जेका आहे ॿ दफ़ा आई आहे, पहिरें बे खे जज़म आहे ऐं ॿी खे ज़बर आहे। अलिफ बे ज़बर अब बे ज़बर अब ब। हाणे पढ़ण में ॾुखियाई थी थिए, इन जे करे मिलाए करे कंबाइन करे हिकिड़ो ई अखर ठाहियो आहे, अलिफ बे ज़बर अब बे ज़बर अब। ठीकु आहे, मां उमेदु कयां थो तव्हां सम्झी विया हूंदो, न त हिकिड़ो ॿियो बि अखर लिखूं था। अलिफ रे ज़बर अलिफ रे ज़बर अर रे ज़बर र अर र, पर इनके जेकॾहिं मिलाए पढ़ंदासीं त अलिफ रे ज़बर अर रे ज़बर र अर। पोइ इहे जज़म ख़तमु करे ही शद ॾींदासीं ऐं जेको अखर ईंदो उनखे पंहिंजी ज़बर ज़ेर जेको बि अचे त उहो ईंदो। त आउं उमेदु कयां थो इहे शइ तव्हां सम्झी विया हूंदा। जंहिं बि अखर जे मथां शद अचे सम्झो त उहो ॿ दफ़ा इन अखर में अंदरि दाख़िल आहे, पर जेको पहिरियों अखर जज़म वारो आहे ऐं ॿियो हरकत वारो ज़बर ज़ेर पेश वारो आहे, त पहिरें अखर जज़म वारे खे ॿिए सां मिलाए करे ऐं जेका हरकत आहे उहा ॾिनी वई आहे ऐं शद ॾिनी वई आहे जज़म खे कटे करे। हाणे अचो मिसाल आई, ही लिखियल आहे हुसैन। ठीक आहे साईं, हुसैन। हाणे इंग्लिश में लिखण जो तरीक़ो छा आहे, हे जे करे असां ऐश इस्तेमालु कंदासीं, पेश जे करे असां यू ॾींदासीं, सीन जे मथां शद आहे। हाणे सीन जेको आहे न उनखे तव्हां डबल करे लिखो, सीन जे करे असां छा ॾींदा आहियूं, एस। हाणे उनखे तव्हां डबल करे छॾियो, हुस। सीन खे अची वई ज़बर, ये जे आॾो सीन खे अची वई, हाणे सीन खे या शद उनजे करे असां डबल एस लिखीसीं। हाणे ये जे आॾो ज़बर आहे त असां ए आई इस्तेमालु कंदासीं, जेको पोइ हिते असां पढ़ी आया आहियूं, ऐं नून जे करे ॾींदासीं एन, हुसैन। ठीकु आहे साईं। इहे मिसाल आहे मुहम्मद, मीम जे करे असां एम यूज़ कंदासीं, मीम खे पेश आहे त यू ॾींदासीं, हे जे करे ऐश इस्तेमालु कंदासीं। हाणे ज़बर हे खे उन जे करे ए ॾींदासीं, हाणे मीम जे करे डबल एम यूज़ कंदासीं, ऐं मीम खे ज़बर उन जे करे ए ॾींदासीं, ऐं दाल जे करे असां डी इस्तेमालु कंदासीं, मोहम्मद। ठीकु आहे। मिसाल इहा असां इंग्लिश में लिखंदा आहियूं अल्लाह। हाणे उन में बि अल्लाह जे इस्म खे जेका आहे न शद आयल लाम खे ओ इहा, ऐं हीअ जेका खड़ी ज़बर आहे उन जे करे असां हीअ ए ॾिनी आहे, अल्लाह। ठीकु आहे साईं, अल्लाह। त हाणे इन मां तव्हां सम्झी वेंदव त जंहिं बि अखर खे शद अचे त उनखे असां इंग्लिश में डबल करे लिखंदासीं। ऐं उमेदु कयां थो इहा शइ बि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। थैंक यू।